अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 329 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 330 किस्त नंबर 85। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त जेको एक्टर जो चेहरो रोशन कंदो आहे ऐं एक्टर जे चेहरे जी तरफ़ रोशनी छिकींदो आहे। दोस्तों उन अछे कलर जे फॉर्म जो हिकु नंढड़ो टुकड़ो हिते कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। हीउ ॾिसो दोस्तों उन मुंहुं रोशन करण वारे फॉर्म जो हिकु नंढड़ो टुकड़ो हिते चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 331 किस्त नंबर 85। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त ओठो हिन वक़्तु कैमरा में निहारे रहियो आहे। दरअसल दोस्तों हिते सीन शुरू थी वियो पर ओठे जी नज़र अञा कैमरा में ई रहिजी वई ऐं दोस्तों ओठे जे हिन कैमरा में निहारण जे करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। दोस्तों हिन मिस्टेक खे न एडिटर नोटिस कयो न डायरेक्टर नोटिस कयो। दोस्तों हिन मिस्टेक खे ओठे सां गॾु एडिटर ऐं डायरेक्टर जी बि चई सघिजे थी। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 332 किस्त नंबर 85। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन औरत ते गौर कयो त हीअ औरत हिन वक़्तु हिन पिलर जे भरिसां बीठल आहे ऐं दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿियो ॾिसो त हिन सीन में हीअ औरत हिन वक़्तु हिन पिलर जे भरिसां बीठल आहे ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे ऐं कैमरा ओठे जे तरफ़ ज़ूम थी थिए त दोस्तों उन पिलर ते तव्हां ॾिसो त उते हाणे त का बि औरत मौजूदु न आहे। दोस्तों तक़रीबन 2 सेकंड पहिरियां हिन पिलर जे भरिसां हीअ औरत बीठल हुई ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जीअं ई कैमरा ओठे जे तरफ़ ज़ूम थी ऐं उतां खां दोस्तों उन पिलर ते तव्हां नज़र विझो त उन पिलर जे पासे में का बि औरत हिन वक़्तु बीठल नज़र कान थी अचे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों हिननि सोचियो त हीअ मिस्टेक केरु पकिड़े कोन सघंदो पर हमलानी TV आख़िरकार हीअ मिस्टेक पकिड़े वरिती आहे। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 333 किस्त नंबर 85। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते कैमरा जी लाइट जी रिफ्लेक्शन तव्हांखे नज़र ईंदी। दोस्तों हिन खिड़कीअ ते तव्हां गौर कयो त हिन खिड़कीअ ते तव्हांखे कैमरा जी लाइट जी रिफ्लेक्शन साफ़ नज़र अची रही हूंदी। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 334 किस्त नंबर 85। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॿुधो त अब्बास छा पियो चवे। रुगो अंगूर हलाइणी आहे, उठ जहिड़ो माण्हू बि हिकु धक सां खोड़ी। रुगो अंगूर हलाइणी आहे, उठ जहिड़ो माण्हू बि हिकु धक सां खोड़ी। रुगो अंगूर हलाइणी आहे, उठ जहिड़ो माण्हू बि हिकु धक सां खोड़ी। रुगो अंगूर हलाइणी आहे, रुगो अंगूर हलाइणी आहे, रुगो अंगूर 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 हलाइणी आहे, उठ जहिड़ो माण्हू बि हिकु धक सां खोड़ी। दोस्तों हिन सीन में अब्बास भुलिजी वियो। दरअसल दोस्तों अब्बास खे चवणो हुयो त रुगो आङुर हलाइणी आहे, उठ जहिड़ो माण्हू बि हिकु धक सां खुड़ी। पर दोस्तों अब्बास चई वियो रुगो ओंगुर हलाइणी आहे, उठ जहिड़ो माण्हू बि हिकु धक सां खुड़ी। दोस्तों आङुर खे अंगूर चई वियो। हीअ मिस्टेक दोस्तों अब्बास जी न डायरेक्टर नोटिस कई न एडिटर नोटिस कई, जॾहिं त हिननि ॿिन्हिनि खे हीअ मिस्टेक नोटिस करणु खपे हा। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी।
दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त आहिनि त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे और बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।